जी नाज़रीन, अवां सां जोंगल मां दिल दहलाईंदड़ वाक़े जी ख़बर शेयर कंदा हलूं। जोंगल भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान पहोड़ में घर अॻियां मच्छी जे तलाउ में 4 ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया आहिनि। जी नाज़रीन, जोंगल मां अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। जोंगल भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान पहोड़ में मच्छी जे तलाउ में 4 ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया आहिनि। ॿुॾी फौत थियल ॿारनि में 7 विरनि जी मक़सूदा, 9 विरनि जी जमीला, जॾहिं 11 विरनि जी सदोरी ऐं 5 विरनि जो नंढड़ो ख़ालिद हुसैन पिणु शामिल आहिनि। फौत थियल ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। जी नाज़रीन, अवां सां जोंगल मां दिल दहलाईंदड़ वाक़े जी ख़बर शेयर कंदा हलूं। मच्छीअ जे तलाउ में 4 ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया आहिनि। ॿारड़नि जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु अपडेट रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।